विद्यार्थियों, मां डॉक्टर मीना आसवानी, एसोसिएट प्रोफेसर, सम्राट पृथ्वीराज चौहान, गवर्नमेंट कॉलेज अजमेर। अॼु पाण MA फाइनल सिंधी जो पंजो पार्ट वफ़ा जा पंजकड़ा जेके करे रहिया आहियूं उन जो पंजो पार्ट स्टार्टिंग ई अञा हली रही आहे। उन में पहिरियों मां तव्हांखे ॿुधायो त वफ़ा जे लाइ ॿियनि शाइरनि कहिड़ियूं कहिड़ियूं वीचारधाराऊं रखियूं आहिनि, कहिड़ी तरह सां उन्हनि खे आंकियो आहे प्रभु वफ़ा खे। उहो ॿुधायो त प्रभु वफ़ा पाण पंहिंजे कलम मां पंजकड़नि जे बारे में छा लिखी रहियो आहे। इन जे बारे में पाण 2 पार्ट करे चुकासीं, ॿियों, टियों ऐं चौथों। अॼु पाण पंजो पार्ट कंदासीं। त चौथे पार्ट में पाण इहो कयोसीं त हीउ जेको जीवन, मौत ऐं रूह जेके आहिनि, गूढ़ा मसइला आहिनि ज़िंदगीअ जा, आध्यात्मिक जीवन जा जेके गूढ़ा मसइला आहिनि, सभु जेके इहे ॻाल्हियूं आहिनि, असार भरियूं बातियूं आहिनि, जिन खे सम्झणु तमामु ॾुखियो आहे। त इन्हनि खे सवलो करण जे लाइ प्रभु वफ़ा पाण जेके आहे उहो ॿुधायो आहे त इन्हनि सभिनी खे ख़ूबसूरत बणाइण लाइ इंसान खे शक्ति, आत्मविश्वास, कल्पना सां हिन असार खेल खे असां सार भरियो बणाइण जी सलाह जेका आहे उहा हिननि पंजकड़नि में ॾिनी आहे। त कल्ह पाण हिन खे पढ़ियोसीं त इन्हनि जीवन जे हिन असार खेल खे सार भरियो बणाइण लाइ कहिड़ियूं कहिड़ियूं जेके आहिनि ख़ूबसूरतियूं आहिनि। उन में कल्ह पाण पढ़ियोसीं सच। त सच जे ज़रिए जेको इंसानु आहे उहो ऊची मंज़िल ते पहुची सघे थो। वॾा वॾा महात्माऊं जेके महात्मा गांधी ऐं सचा सूरमा जेके हुआ, उहे सच जी राह ते हली करे ऊची पदवी पातऊं। इन करे छा आहे, ज़िंदगीअ जे हक़ खे तलाशण में उन्हनि जेका आहे कामयाबी हासिलु कई। त सच ते जेको मंसूर पिणु सदिके थी वियो, सच इंसान खे ऊचे पद ते पहुचाए थो ऐं सच ई परमात्मा आहे। सच सूरमनि जो खाज आहे। सच ॿोलण जो असां में साहस हुअणु घुरिजे, हिमत हुअणु घुरिजे ऐं पाखंड जेको आहे, कूड़ जेको आहे, बेईमानी जेका आहे, उहा जेका आहे दुनिया में दुख पैदा करे थी। ॿी जेका ख़ूबसूरती आहे वफ़ा ॿुधाई आहे पंहिंजे कर्म, उहा आहे सिक। माना सिक बिना माण्हू जेको आहे उहो मिरूअ समान आहे। सिक बिना जीवन बेकार आहे। सिक सां दुनिया में सुलह ऐं शांती आणे सघिजे थी। मोहबत ऐं इंसानियत जहिड़ो ॿियो को मज़हब कान्हे, ॿियो को धर्म जेको कोन्हे को। मोहबत सां, प्यार सां, सिक सां इंसान खे पंहिंजो बणाए सघे थो। पर इन जे उबतड़ जेका दुई हुजे, मन में बेईमानी हुजे, ॿिए जे लाइ कूड़ कपट हुजे पंहिंजे मन में, ऐं जेको आहे तहज़ीब जी साड़ पच जी भावना हुजे, त उन सां इंसान जो जेको आहे उहो दुश्मन बणिजी पवे थो। सिक ऐं प्यार मोहबत सां, उल्फत सां इंसान परावन में बि पंहिंजो बणिजी पवे थो, परावन खे बि पंहिंजो बणाए सघे थो। त इन जे बारे में बि अॻिते हली करे पाण प्रभु वफ़ा जा पंजकड़ा जेके कविता जे रूप में आहिनि उन्हनि ते वधीक ज़िक्र कंदासीं। टी जेका ख़ूबसूरती आहे हिन जीवन खे सार भरण जी, उहा आहे सूंहं। सूंहं जीवन खे सरल ऐं जेका आहे उहा मधुर बणाए थी। सूंहं सां ई सूंहं जे हिकु हल्के छुहाव सां ज़िंदगीअ जूं तुलखियूं माना ख़राबियूं, मायूसियूं ऐं बदज़ेबाइतियूं ऐं कल कुबाइतियूं मटिजी थियूं वञनि। सूंहं पंहिंजे पलव में पनाह ॾिए थी त हयातीअ जूं 4 घड़ियूं विरह में माना विंदर में गुज़री वञनि थियूं। हुस्न जी शाइस्तगी ऐं शुफ़तगी ज़िंदगीअ में रंगीनी ऐं ख़ुशबू थी आणे। सूंहं ज़िंदगीअ खे माना थी बख़्शे। माना सूंहं सुंदरता, का चीज़ सुंदर हूंदी त उहा असांखे पंहिंजे तरफ़ आकर्षित करे थी। ऐं सूंहं अगरि पंहिंजे पलव में पनाह ॾिए थी त हयत जी जेके 4 घड़ियूं आहिनि, सुठा सुठा जेके स्थान आहिनि, उते असां वञूं था त उन्हनि जो नज़ारा ॾिसी करे उहे शयूं जेके आहिनि उहे असांखे पंहिंजे तरफ़ आकर्षित कनि थियूं, मोहित कनि थियूं। त सूंहं जेका आहे, सूंहं खे ॾिसी करे, सुंदरता खे ॾिसी करे, हुस्न खे ॾिसी करे इंसान जेको आहे पंहिंजो गम ऐं दुख भुलिजी वञे थो। इन करे सूंहं खे जेको आहे पाण खे पंहिंजे ज़िंदगीअ में स्थान ॾियणु घुरिजे। पोइ आहे संगीत, जेका ॿी ख़ूबसूरती आहे ज़िंदगीअ खे सार भरण जी। इहे सभु ॻाल्हियूं जेके आहिनि, इहे ख़ूबसूरतियूं असांखे पंहिंजे ज़िंदगीअ में उतारणु खपनि। जीअं पहिरियों तव्हांखे सच ॿुधायो, पोइ सिक, पोइ आहे सूंहं ऐं हाणे जेको आहे उहो आहे संगीत। माना संगीत जीवन में रस थो भरे,
अखियुनि ते खेप लॻाए मन खे निर्लेप थो बणाए। यकतारे जी तार जॾहिं कंहिं सुजाण कलाकार जे स्पर्श सां लुछण शुरू थी करे त ॿुधंदड़ जी लिव लिव बि लुछे थी ऐं संदसि मन में गुणनि जा भंडार भरिजी था पवनि। बीजल जे मिठनि ॿोलनि मथां राय ॾियाज पंहिंजो सिर बि गोरे छॾियो। चवण जो मतिलबु इहो आहे त माण्हू अगरि कंहिं ग़मगीन अवस्था में आहे, कंहिं दुख में ग़म में आहे, त ओॾी महिल अगरि उन जे कननि ते मिठो सुर पवे थो, संगीत जो सुठो लय भरियो जेको आहे राज़ भरियो उन जे कननि ते संगीत छुए थो, त उहो पंहिंजो ग़म भुलिजी थो वञे ऐं उन जूं जेके ॿ घड़ियूं जेके आहिनि उहे विंदर में आराम सां गुज़री वञनि थियूं। ऐं इहे संगीत खे त घणेई आहिनि संगीत खे मतिलबु पंहिंजे अंदरि में लाइण जे लाइ, जीअं यकतारे जी तार आहे, सितार आहे, गिटार, कहिड़ी बि तरह जो संगीत जेको आहे उहो असांजे मन खे पंहिंजे तरफ़ आकर्षित करे थो। त चवण जो मतिलबु इहो आहे शाइर जो त संगीत खे असांखे पंहिंजे जीवन में स्थान ॾियणु घुरिजे। मतिलबु जेॾी महिल असां कमु करे कठिन पोरिया करे थकिजी पऊं था त ओॾी महिल जेको आहे इन्हनि सुंदर जेके ख़ूबसूरतियूं आहिनि उन्हनि खे पंहिंजे ज़िंदगीअ में स्थान ॾिजे त उहा जेके कठिन घड़ियूं आहिनि उहे मुश्किल कान बासजंदियूं ऐं असांजो जेको हीउ जीवन आहे तमामु सवलाईअ सां अॻिते वधंदो वेंदो। पोइ आहे हिन में जेकी ॿी ख़ूबसूरती आहे उहा आहे सूझबूझ। त दिलि जा बंदि द्वार खोले थी ऐं राहुनि खे रोशन थी करे, बुरे ऐं भले जी परख करण थी सेखारे, मन जा सौंसा मिटाए चित में जोति थी जॻाए, वीचार जो दीप बुझी वञण सां आचार अंधो थी थो वञे, वीचार वॾी विथ आहे। सूझबूझ माना असांजो जेको अंदरि जो मन जो विवेक आहे उन सां असांखे कमु घुरणु घुरिजे, ॼाणे बुझी असांखे कंहिंजो मन न दुखाइणु घुरिजे। सूझबूझ माना चङी तरह सां मन में अंदरि चए थो मुंहिंजो मन ई गवाह कान थो करे, त मन गवाह कान थो ॾिए त उहा शइ असांखे न करणु खपे। कंहिं बि सुठे कमु करण जे लाइ अगरि असांजो मन गवाह ॾिए सूझबूझ सां त उहो कमु करणु घुरिजे ऐं उन सां जेके आहिनि असांजी जेके आहिनि दिलि जा जेके आहिनि बंदि दरवाज़ा आहिनि उहे खुली पवनि था ऐं असांजूं जेके आहिनि उहे राहूं रोशन थियनि थियूं। वीचारनि सां को बि कमु वीचार सां सूझबूझ सां चङी तरह ॼाणे वीचारे कबो त उन में असांजी ग़लती थींदी कान ऐं असीं पंहिंजी मंज़िल ते सफलता हासिलु करण में कामयाबु वेंदासीं। त इंसानु अहिड़नि ऐं इन्हनि ॿियनि सुंदरताउनि सां ज़िंदगीअ खे संवारे ऐं सींगारे सघे थो। हिननि पंजकड़नि में इन्हनि सभिनी सुंदरताउनि जो ज़िक्र कयल आहे। असीं पंहिंजी सूझबूझ सां इन्हनि पुरअसर ॻाल्हियुनि ते सोच वीचार करे सच खे परोड़े हिन ज़िंदगीअ जे उलझल परोलीअ खे कंहिं हद ताईं सुलझाइण जी कोशिशि करियूं त हिन दुख भरी दुनिया में का ख़ुशीअ जी लहर पैदा थी वञे थी ऐं ज़िंदगी जेका आहे उहा रहण लाइक़ु सुठी बणिजे थी। कहिड़ियूं पंज सुंदरताऊं तव्हांखे ॿुधायूं, उनखां सवाइ बि ॿिए सुंदरताऊं आहिनि जेके हिन में बयां कयल आहिनि, पर मुख्य जेके आहे इहे आहिनि। क्वेश्चन बि तव्हांजो ईअं ई ठहंदो आहे त पंजकड़ो जेको आहे छाखे थो चइजे, उहा परिभाषा पाण नेक्स्ट पीरियड में अॻिते तॾहिं थींदो तॾहिं कंदासीं, वीडियो तव्हांखे ॿुधाईंदसि उन में कंदासीं। पर हीअ जेके आहिनि सुंदरताऊं त पंजकड़ा प्रभु वफ़ा जा पंहिंजो मट पाण आहिनि या प्रभु वफ़ा जे तर्ज़ ते पंजकड़ा ॿियनि बि लिखिया आहिनि, पर हिन जा पंजकड़ा जेके आहिनि विरले आहिनि, तमामु सुठा आहिनि। छा मां पंहिंजे राय ॾियो त इहे ई ख़ूबसूरतियूं आहिनि। कहिड़ियूं? सच, सिक, सूंहं, सुंदरता, संगीत, सूझबूझ, इहे जेके इन्हनि सां जेको आहे हिन पंजकड़ा इहे तमामु ॿूटिया पिया आहिनि, ॻूढ़ा ॻूढ़ा राज़ जेके आहिनि प्रभु वफ़ा इन्हनि पंजकड़नि में बयानु कया आहिनि। इन करे जेको आहे हिन जा पंजकड़ा जेके आहिनि उहे ऊची मयार जा आहिनि। त इन्हनि खे अगरि असां पंहिंजे जीवन में उतारींदासीं त असांजो जेको जीवन असां जेको स्ट्रगल कयूं था ज़िंदगीअ में, जेको असांखे ज़िंदगी भार मिसल
महसूसु थिए थी। हेतिरी न सुठी ज़िंदगी तव्हांखे मां पहिरीं ॿुधाई त 84 लख जोड़ियुनि खां पोइ इंसान जी ज़िंदगी मिली आहे। उन्हीअ खे इंसान अॼु अगरि थोरो बि असांजे मथां का कठिनाई या मुश्किलात अचे थी त ईअं थो लॻे त ज़िंदगी बोझो बणिजी पई आहे, पर ज़िंदगीअ खे बोझो न सम्झणु खपे। इन्हनि सुंदरताउनि खे जीवन में उतारे हर रोज़ असां प्रयत्न कयूं त ॿियनि जी दिलि खे ख़ुशि कयूं, पंहिंजी दिलि खे ख़ुशि कयूं, पंहिंजो पाण खे सुञाणूं, इन्हनि सुंदरताउनि खे पंहिंजे जीवन में उतारियूं त थी सघे थो त असांजी जेका ज़िंदगी आहे तमामु सुठी ऐं वणंदड़ बणिजी पवे थी। सुभाणे पाण हिन जी डेफिनेशन पंजकड़ियुनि जे बारे में अॻिते पाण कंदासीं ऐं ॿिया जेके वीडियो आहिनि इन्हनि जे बारे में कंदासीं। त हिन जो जेको तॾहिं तव्हांजो हाणे टर्न ईंदो पंजकड़े जी वस्फ़ जे बारे में मां तव्हांखे ॿुधाईंदसि। बसि अॼु एतिरो ई।